जे अॼु जोज बचल खे पेश न कयो त लाइन हाज़िर कराए छॾींदोसांव। ॿुधव? ठीकु आहे साईं। अरे वहाँ हिते साईं बदली कराया आहियूं। न न हा यार वाह वाह चङो जो अलाह वाह कयां तो हिन मत फासी वियो आहे। वॾा तव्हां सवा नौकरी कोन पई थिए। वॾा अवां सवा त असांजो दिलि ई कोन थिए लॻो हुते। वॾा असांजी बदिली त वॾे ख़ैर लाइ हिते कराई आहे। हा यार चङो थियो जो आयो तव्हां खां सां त आउं बि छोड़ो छिनोसि जहिड़ो। साईं ॾिसो था माण्हुनि जा कम पाण जेका न बोड़ बारी वठंदा आहियूं सो त वॾो ठग निकितो। तूं हुनखे ठग थो चई, चोर तो चोर खे ठग चए। साईं मूंखे हरू भरू बोस्तान न हणो ऐं चोर की न आहियां। चङो चङो हाणे मकर न कर, मुंडी वराए ॾे। हा हा जेका तो अलमारीअ मां खई हुई। साईं मूंखे त नका जन नका कन कहिड़ी मुंडी कंहिंजी मुंडी अलाही सो मूंखे ख़बर कीने। ॾिस चले सर ॾाहो थी जे मुंडी चोरी कई अथई त हुनजो ख़ैर आहे। घर जो माण्हू आहे ॻाल्हि मञ, जे विकिणी छॾी अथई त बि ॻाल्हि कर। साईं आऊं मिशकीन माण्हू मूं कॾहिं कंहिंजो कख बि कीने खयो। इहा त सोन जी मुंडी आहे। हा तंहिंजी माना त तोखे इहा बि ख़बर आहे त मुंडी सोन जी आहे। न रे मुंहिंजा साईं अलाए न मुंहिंजो इतबार कज मूं कोन कई आहे। तूं ईअं कोन मञिजे मुंशी। जी साईं। हिनजो पघार आहे न उहो कटे छॾ। जी साईं। हा चने सर हाणे असांखे तुंहिंजी का बि ज़रूरत कान्हे। वञी कंहिं ॿिए हंधि कमु कर, वरी कंहिं ॿिए घर में ॿुहारो ॾे। सरसापिन किथे वेठा आहिनि? वञी कंहिं ॿिए हंधि कमु कर, वरी कंहिं ॿिए घर में ॿुहारो ॾे। सरसापिन किथे वेठा आहिनि? वालेकुम अस्सलाम। वालेकुम खुशाल खैर चङा भला? अल्लाह जा एहसान। महिरबानी। सारी जायदाद वारो केस दर हकीकत एॾो वॾो केस त कोन हो जो तव्हां पाण छॾाए बीह रहिया। अरे वकील साहब पाड़े जी ॻाल्हि हुई इन करे असां बि ड्रेग कोन कई। इहो अव्हां जो पंहिंजो ज़ाती मामलो आहे पर ख़ैर छा थियो चङो। चङो भला इहो ॿुधायो त छा पीअंदो? न सर साहिब कुझु पीबो वग़ैरह कोन। हेतिरो लंघियुसि थिए सोचियुमि त तव्हां सां मिलंदो वञा। तव्हां पाण त पेर भरंदव कोन, सोचियुमि त मां पाणी थींदो वञा। वकील साहब दुनिया जे धुबण में एतिरा त गुथल आहियूं जो सफ़ा टाइम कोन थो मिले पियो। सर साहिब असां तव्हांखे दुनिया जी धुबण छॾण लाइ कोन था चऊं। मिड़ई खिड़े थबड़े कॾहिं सार संभालत असांजी लहंदा कयो। ज़रूर ज़रूर इंशाअल्लाह जल्द मुलाक़ात थींदी तव्हां सां। हा उहो बि सेठ साहिब तव्हां सां मुलाक़ात हाणे थींदी रहंदी। सो हींअर हाणे मूंखे इजाज़त ॾियो। ठीकु चङो सेठ साहिब ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़। इहे आहिनि हाल माण्हुनि जे ईमान जा। पैसा बि विया पोरियो बि वियो त चोरीअ जूं तोहमतूं बि लॻियूं। राज़ी शाह घोट कंध वञे ढोले जो, जंहिं सेठ जा कन भरे भरे मूं मिशकीन खे खणी ताड़ायो ख़ुदा ख़ैर कंदो। जंहिं सेठ जा कन भरे भरे मूं मिशकीन खे खणी ताड़ायो ख़ुदा ख़ैर कंदो।
पगार मन पावली पावली रे पुछाई थी छा थी पुछे ही कोन थो एक हिमात में मुंग विधा थई सारा किथे है ॾाढो खुटको थई भाणेजीअ जो ज़रो पल न थोड़सी जहिड़ो कि हियां थो फाटे बखो बखो कुछ ध्यान कर अधी गुजारे वई आहे हाय हाय बेचारी चुड़ी चुड़ी मरी वई ऐं तूं मूंखे छा थो सुणाई सारा खे संभराए वठी वञी छॾे अच न किथे छॾे अचां कंहिंजे आसरे ते छॾे अचां चई छा थो हुनजी मां गुज़ारे वई आहे ऐं चई थो त किथे छॾे अचां भाग भरी तोखे त धने जी ख़बर आहे मवाली निकमू माण्हू अहिड़े पीउ जे आसरे ते धीअ सारा खे छॾे अचिजे अहिड़ो पाप कमाइजे इन में पाप जी कहिड़ी ॻाल्हि आहे संदसि न्याणी आहे उन ई घर में सुहे थी हेतिरे केतिरा ॾींहं रहंदी कमाया आऊं थो सारा मुंहिंजी न्याणी आहे उहा हिते रहंदी हिन घर में वधीक मथे खपाइण ज़रूरु कोन्हे हिते रहंदी हिन घर में जहिड़ो करे हिन घर में मुंहिंजो न कुझु अचे न वञे अलाह लॻी ॻाल्हि पई करियां सा बि पई बणिजे ॾोह इहा अलाह लॻी ॻाल्हि थी करी वो वीचारे पीउ हूंदे ई यतीम हुई साज निधड़ की थी त उन ते तोखे ज़रूरु कहकाव कोन थो अचे भाग भरी तूं बि कंहिंजी ॼाई आहीं अड़े हा हा आउं कंहिंजी ॼाई आहियां पर इहे सारा वांगुरु परावन दरनि ते धिका कोन थे खाधनि वधीक बात न आण सारा के पराए दर ते कोन्हे पंहिंजे मामे वटि आहे बसि सारा केॾां वई आहे वई हूंदी हेॾां पाड़े में ॿियो वरी केॾां वई हूंदी ॻाल्हि चवां तव्हां अञा मानी कोन खाधी आहे छो साईं हा बुख लॻंदी त खाईंदुसि पर साईं वेंदे वेंदे चई विया हुआ मानी जल्दी तयारु कजां बुख पई लॻे अड़े ज़मीर तूं मूंसां गॾु रही रही मुंहिंजा सवाल मूंसां ई तो करी या यम में जाम हुई हा साईं मूंखे ॻाल्हि सम्झ में अचे कान थी ख़ैर ही खीर पियो आहे पी छॾिजो न त पोइ वरी छा हा न त पोइ वरी ठरे ईंदो साईं पोइ अमीर सुम्हो था या सुम्हो था या वरी छा चयनि त या कोन था सुम्हो हिकिड़ी ॻाल्हि चवां चओ बाबा चओ पंहिंजो छा लॻायो अथई फाट खणी छा थो चवणु चाहीं चयूं पई त शादी कॾहिं कंदा मथो न का हल तब वञ सुन हल सरसापन किथे वेठा आहिनि
मीर वारनि खे ख़त लिखियो अथमि सो भाया भुॻो हूंदो हूंदी ऐं धीउ जानल वारा हूंदा पैसनि जे आसिरे ॿियो को कमु किथे जुड़े अलाए न राज़ी शाह घोट कंध वञे ढोले जो जंहिं सेठ जा कन भरे भरे मूं मिशकीन खे खणी ताड़ायो ख़ुदा ख़ैर कंदो मूं मिशकीन जो सलीम छा ॻाल्हाए अशी तुंहिंजो इहो रवैयो हाणे मुंहिंजी बर्दाश्त खां ॿाहिरि थींदो थो वञे कहिड़ो रवैयो कहिड़ो रवैयो इहो तूं मूंखां थी पुछी अशी तूं कॾहिं सोचियो आहे त तूं किॾां थी अची ऐं किॾां थी वञी छा मतिलब अशी मां जॾहिं हॉस्पिटल मां थकिजी टुटिजी घर पहुचां थो त तूं खाए किॾां वई शादी में पार्टी में जन्माष्टमी ॾिस अशी हीउ तुंहिंजो घर आहे तोखे बजाए ॿाहिरि वक़्तु ॾियण जे इहो तोखे घर में ॾियणु घुरिजे तुंहिंजी रोज़ रोज़ इहा रोक टोक मूंखे सुठी नथी लॻे तुंहिंजी छा मतिलबु आहे मां तुंहिंजे करे पंहिंजी सोशल लाइफ तबाह करे छॾियां अशी मुंहिंजो इहो मतिलबु आहे मां सिर्फ़ु इहो थो चाहियां त तूं घर खे तवजो ॾे आख़िर आउं तुंहिंजो बस मां को तुंहिंजनि पैसनि ते पाचियूं शादियूं ते न कंदी आहियां अल्लाह मुंहिंजे पीउ खे एतिरो कुझु ॾिनो आहे जो सॼी ज़िंदगी आराम सां गुज़ारे सघां थी अशी ही घर बि मुंहिंजो आहे मुंहिंजी मर्ज़ी जॾहिं घर अचां या वञां तव्हीं खणी कुझु बि चओ चोरी इन निभागे चने सरी कई आहे हाँ साईं बिल्कुलु इहा त अव्हां जी महिरबानी जो पुलिस जे हवाले कोन कयो आउं न अव्हां जी जाइ ते हुजां असल उन महिल मोए चोर खे काठ मंझण आहियां हा पर दा मिसकीन माण्हू पेट जे जल्ले में झलियो पियो आहे कुझु माण्हू हा उते हथ रखी ॾिसे असां त खेसि कॾहिं बि हथ जो मेरो कोन ॾिठो वाह साईं वाह हथ जो मेरो कोन ॾिठो अहिड़े गुनाहगार अखियुनि सां कई दफ़ा ॾिठो हूंदुमि कई दफ़ा ढोला हितां हरू भरू चने सरे चक्कर में छो अची पिया आहियो ऐं साईं असां जहिड़ा निज नबार नौकर वरनि खां पिया कमायूं अव्हां वटि पर कॾहिं बि निवड़ी शइ कोन खई पर अदा सॼण ऐं कुझु बि चओ पर मुंहिंजी दिलि कान थी मञे त को वीचारो चने सर अहिड़ो किनो कमु बि कंदो भेण काठ जे पूर ऐं माण्हू जी नियत ते कहिड़ो भरोसो चने सर जे निरड़ ते त कोन लिखियलु आयो त हू चोर कोन्हे पर बाबा इहो बि कोन लिखियलु हो त हू चोर आहे अरे बाबा हाणे छॾियो इन मामले खे खणी हाल कोन्हे छा थियो सरकार ये हिकिड़े माण्हू जी ॻोल्हा लाइ चयोसीं साबित तोखां न थी सघी न थी सघी असां हुकुम जा ग़ुलाम बाबा तव्हां हुकुम कयो असां ताबेदार आहियूं हाँ ही त सागा पिरन वारा पंध चङो सेठ हाणे हलूं था ड्यूटी ॾियणी आहे जमादार अहिड़ी एमरजेंसी आहे छा हा अहिड़ी एमरजेंसी मतिलब त एमरजेंसी ॼमार में कोन लॻी चङो हाणे हला भाई हा हलूं था जी मामा 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 पुट छा आहे मूंखे सुणा न कुझु कोन्हे मामा कुझु कोन्हे मार पएसी तरखी बुखार हिते बि अची निकितो करणो पवंदो हिन जो बि को बिलो ठहियो धीअ ठहियो घरे वञ मामा मामा कुझु पंध ते घर अथमि मूंसां गॾु हलंदे हा पुट को कोन हलंदुसि हल पुट शाबे
अकेले घर में कहिड़ी जिंदगी? जंहिं घर में ज़मीनी सुकून न हुजे, तो चाहे वो घर महल हुजे त छा ख़बर अहिड़े महल खे? माली बिना बाग कहिड़ो, औरत बिना घर कहिड़ो। जेका औरत घर के घर करे नथी समझे, तहिड़ी औरत सां हेॾी सारी जिंदगी कीअं गुज़रंदी? हाणे मूंखे फ़ैसिलो करणो पवंदो। हाणे मूंखे फ़ैसिलो करणो पवंदो। फ़ैसिलो करणो पवंदो। फ़ैसिलो करणो पवंदो। सॼो ॾींहुं घर जो कम कम कम। छोरी जेॾी सारी आहे, चइजेसि थो त कंहिं कम में हथ ई कोन थी विझे। छा मामी? ए मां ठहियो हाणे ठहियो। जॾहिं अहिड़ी सदोरी हुजे हा त वेठी बि घर हुजे हा। हा पर मामी छा? ऐं अम्मा आ त तोखे पंहिंजे धीअनि वांगुरु थी सम्झायां त केरु थो पंहिंजो ॿार सहे। पाण ॾिसी थी माम हे वीचारो सॼो ॾींहुं थो वहे, तॾहिं थी पांदी पूरी थिए। ए अम्मा मां तोखे ईअं कोन थी चवां त घर मां निकिरी वञ। अलाह लॻी ॻाल्हि थी कयां, इन में कावड़ जो कहिड़ो कमु? पर मामी इन खां वधीक छा चवंदी? ॾिसो माई, ऐं मूं त पहिरें ॾींहुं ई मां खे चयो हो त तूं वञण लाइ कोन आई आहीं। ए अम्मा पंहिंजो पीउ अथई, कमाए खाराईंदी। माणी धीअरी हुई त को कमाए थोरे खाराईंदी हुई। मुंहिंजो त पीउ बि हाणे मामा आहे ऐं मां बि तूं आहीं मामी। मुंहिंजो त घर बि कोन्हे, मां केॾां ईंदसि? अहिड़ी सीना ज़ोरी बि कोन ॾिठीसीं तो। मागे वञी ॻोठ भेड़ो थियां ॿियो? न न, पर ॻोठ वञी बि माण्हू खिलाइणा किन। चवंदा हलियो होशियार कम आहे, मागे घर जा पैसा फुराया आहियो। खैर हिकिड़ो ॿ ॾींहं ॾिसूं, पोइ बि अलाह ते आहे नंग वियो। बसि यार, लॻे पियो त केद मां रिहाई हाणे पई थिए। इहो त ॾाढो सुठो थियो जो तूं हेॾां पियो अची। भला भाॼाई ॾे ख़बर? यार असद 75 किलो थी चुको आहे। खैर तूं ॿुधाए त साॻे घर में बुराई? 100% साॻे घर में, उन घर में जंहिंमें तूं ऐं मां कॉलेज जे ज़माने में गॾु रहंदा हुआसीं। ऐं सलीम हाणे बि तोखे मूंसां गॾु ई रहणो आहे, को बि बहानो कोन हलंदो, ॿुधे? ठीकु आहे, पर यार ॻाल्हि त ॿुध। का बि ॻाल्हि कोन ॿुधंदुसि। बस तूं पंहिंजो सामान तयारु करे फौरन अच, तो लाइ कमरो तयारु हूंदो, ॿुधई न? लख लख मुबारकूं, बस मिठाई खारायो। खैर मुबारकूं सूफ़, खैर मुबारकूं, मिठाइयूं खोड़। अवल ख़बर त पए त कहिड़ो तीर हणी आयो आहीं। ये जो तो वटि असांजे लाइ का दिलि वारी ख़बर आहे त असां वटि बि वॾियूं दिलि वारियूं ख़बरूं अथई। वॾा त पोइ दीदार दर्शन थिया जा। ॿियो न त ये बि थाणा लताड़े जी लथा आहियूं, को पंध आराम थींदो जा। मुंहिंजा जुमा जानी कुझु असांखे बि सम्झायो न। बाबरा अध मुबारक जहिड़ा थिया आहियूं, दिलबरनि जा दर्शन थिया। हा पोइ घर घाट जी ख़बर पवे त फुल मुबारकूं ॾेई मिठाइयूं था खाइजो। न सरकार केस साॻियो आहे, मुबारकी पूरी वठो। दीदार दर्शन अवां कया, घर घाट जो अतो पतो असां खां पुछो। माना त घर जो पतो पको आहे न सरकार। मामस जो पतो, नालो, घर नंबर, गली, पाड़ो, पासो, ओ असुल सब कुछ नोट करे आयो आहियां। खुश रहे सूफ़ सवादी, खुश रह। ओहे सच्चाइयूं ऐं ड्यूटियूं। तुंहिंजे पीउ ऐं तुंहिंजे पीउ जी दौलत तुंहिंजो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे, जो ज़ालिम मुड़िस जे अज़ीम रिश्ते खे तूं नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। औरत जो हिकु अज़ीम मक़ाम हूंदो आहे, जंहिंखे तूं इंतिहाई बदसूरत बणाए छॾियो आहे। तूं कंहिं बि तरह हिकु सुठी ज़ाल साबित थी न सघी आहीं।
तूं हिकु नाकाम औरत आहीं, तूं हिकु नाकाम औरत आहीं, तूं हिकु नाकाम औरत आहीं, तूं हिकु नाकाम औरत आहीं। अरे भाउ, मां त पहिरें ॾींहं खां राज़ी न हुयसि। चयमि पे त मथो वेंदई, चाहर मां वञे त चङो। अड़ी अदी, जन तूं ईअं रोअंदी रहंदी ए त वरंदो त की बि की। छा करियां रे भाउ, तूं ॾिसी जो घर जा ही हाल। मां ईंदी त विसारे छॾियो आहे की ॿियो कुझु थियो आहे। अरे ॿियो छा कंदो, हू शहर वञी को पढ़ण जी त कोन वेही रहियो हूंदो। हा अदा मन छा बि शहर वियो कमाइण, उते जेके गुल कढी न सॼे राजन ॾिठा राजन, ऐं वञी मैडम सां पंहिंजी वेही रहियो। तूं त वेठी पढ़ण घोच, पढ़ण जी वेही रहियो, पढ़ण जी वेही रहियो। अदा हुन ते एतबार मत कज, मूंखे पाण खे अहिड़ा उल्का आहिनि। तूं मॻई वाउसा वठी अची या पाण सां वठी अचीसि भाउ। थधि में वञी पहिरियों शार, थधि में पहिरीं नौकिरी। ए आउं बि चुआई थी त सुभाणे तबरी हलियो वञ। हा तूं त चवंदी त आउं तरियो पियो हुजां, ए अॼी वञा हलियो त चङो आहे न। ॾिसी कहिड़ी भेण हूंदी ॾिसी थी, ऐं अलॻि अलॻि ॻाल्हि थी कयां त मुड़सालो मुंहुं पटियो वठे। ए ठहियो ठहियो, तुंहिंजी अलाह लॻी ॻाल्हि सुणी सुणी की ख़बर आहे त मूंखे थिया। ए भाउ, ऐं जीअं वणे ई तीअं कर, मर्ज़ी खोजी, दिलो चौक करणो आहे। वाह जवान जा पुट पहुची वई न। हाँ त पुट तूं बि लोट थी वई। हाँ केतिरा भेरा चयो त निभागा तो गोदाम में कम वठंदो कर, तेन भला खां छुटी पऊं। मां छा करियां, मुंहिंजे हथ में कुझु बि कोन्हे। सेठ वेझो अचण कोन थो ॾे, मोर पए ख़ुदा जी मुंशीअ खे, जेको गोदाम ते वेझो अचण ई कोन थो ॾे। हाणे छॾे न ॻाल्हि खे, हाणे त हल निकिरूं। अमरान खे पंहिंजी पंहिंजी जान ते छॾे आए कंहिंखे, अरे पंहिंजी अमरान खे जेके माल मिड़ींदा ॿियो कंहिंखे। अमरान पंहिंजी ड्यूटी संभाले, उते बीठो छा आहे। तूं हीअं कर जी, सामान सां गॾु तूं पाण वञ जी, माल लराए ऐं पोइ मूंखे इतला कजांइ। जी साईं। ठीकु आहे? ठीकु। वाह जवान जा पुट पहुची वई न। हाँ त पुट तूं बि लोट थी वई। हाँ केतिरा भेरा चयो त निभागा तो गोदाम में कम वठंदो कर, तेन भला खां छुटी पऊं। मां छा करियां, मुंहिंजे हथ में कुझु बि कोन्हे। सेठ वेझो अचण ई कोन थो ॾे, मोर पए ख़ुदा जी मुंशीअ खे, जेको गोदाम ते वेझो अचण ई कोन थो ॾे। हाणे छॾे न ॻाल्हि खे, हाणे त हल निकिरूं। अमरान खे पंहिंजी पंहिंजी जान ते छॾे आए कंहिंखे, अरे पंहिंजी अमरान खे जेके माल मिड़ींदा ॿियो कंहिंखे। अमरान पंहिंजी ड्यूटी संभाले, उते बीठो छा आहे।
कम थिया भला हाणे सभु ॻाल्हियुनि खे छॾ हाणे इहो ॿुधाए त हीउ माल केॾां कयो मुंहिंजे माल खे पाण आऊं रखां आऊं कीअं रखां मूंखे त सेठ ॾाढो वञिणो आहे किथे उहो शक जी न पए तूं पाण वटि छो नथो रखाए आराम किथे रखंदुसि घर न को घाट अॻे मीर मामा जो टिकाणो हूंदो सो वियो ऐं माल बि जाम आहे तूं ॿुधाए यार सलू यार जा आहे मूंखे हिकिड़ी सोचे थी हल त ॾेरो हो हलो 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 देर न हलो बड़ा वारो कर मता ढोलो है चेन्नई सर आई छा आया तो चेन्नई सर पुट भूंगर गयो तू मस हद के वञा चेन्नई सर यार वहां तो मोड़ो भी कोन ॾेखारी अरे अगा हाल केड़ो मुंह ॾेखार हाल खायो चेन्नई सर भा तू कीअं तई अचो न भा तई बच्चा अचो 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 वियो वियो अचो अचो शाबाश बोला खुशड़ो आई है शुक्र आहे तूं ख़ुशि आहीं न हा लाजा सालन अदा ये जाड़ी अलाए कंहिंजी आहे ॾींहं जो मज़दूरीअ जी ॻोल्हा करियां राति जो अचो हुते सुम्हियो रहा भला नौकिरी ते लॻी की न अदा कहिड़ी नौकिरी नौकिरी त नौकिरीअ जे माॻ मुर्गो हिते अची ॾियण न वठणे पंहिंजो इतबार विञाए वेही रहिया छॾ खणी हिन ॻाल्हियुनि खे चवनि करे तूं भाउ वेठो आहीं अदा मूं त घणो ई सेठ खे सम्झायो सेठ साहिब चवनि सिर खे नौकिरीअ मां न कढ पर मार पे ख़ुदा जी उन्हनि मुंची चछमूअ खे उहो इनकी उन्हनि जी ॻाल्हियुनि में अची तोखे ॾिनई नौकिरियुनि मां जवाबु अदा हाणे पाण पंहिंजो ईमान लोड़ींदो मूंखे छा भला हाँ जी केड़ी खिदमत करिया खिदमत के खणी छॾ ही मुझे दोस्त है ना दादा ने सामान ये तो वटि अमानत रखी था वञो न तो सुबुह सां खणी ईंदासीं भले भले पियो हुजे अमानत सलामत अवां जो हिते रखियो हूंदो सुभाणे अची खणी वञिजो पर अदा ॿुधो सुबुह जो मिड़ी थोरो सवेर भरो वरजा छोजो आउं बि वरी कम जे सांगे निकिरियो वञा कंहिं कम जे ॻोल्हा में तूं छुट्टियो आहीं सुबुह सां सवेल असुर महिल ईंदासीं हाणे वञूं हा भले ॿुधो ढोला हा इहा अवी दरीअ मां हरू भरू को पिया टुप ॾियो साम्हूं दर मां न त मटे वञो चलो दर मां था वञो हलो ही त आहे साॻियो सेठ जे गुदाम वारो सामान हाओ तेजी माना त सेठ जो मथो पियो कूड़जे बिली सेठ के छई तो वनी छड्या सेठ खुश आई अरे वरी तू छा जे लाइ आयो आहीं आऊं सेठ तोखे हिकिड़ी ॻाल्हि सुणाइण आयो आहियां ॻाल्हि ॿुधाइण आयो आहीं या मुंहिंजो मथो खाइण आयो आहीं सेठ आऊं तुंहिंजो मथो खां या न पर तुंहिंजो मथो कूड़जे पियो चई छा थो तुंहिंजो दिमाग़ त ख़राब न थी वियो अरे सचे तो चवां पियो अॼु ढोलो ऐं ॿियो हिकिड़ो अमर आया मूं वटि तो खोखा खे छॾे विया खोखा छॾे विया आहिनि घणा खोखा हुआ आहिनि त अलाए केतिरा सुभाणे खणण ईंदा सुभाणे खणण ईंदा
तो जो सामान सामान तो चने सर वाकई पंहिंजे गोदाम जो है। सो तो शक मूंखे बि पियो तॾहिं त तोॾे भॻुसि। भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, हे सामान केड़ी महिल खणी आया, ॿियो हिननि सां गॾु केरु हुयो? वाह त ॿ ॼणा ॿिया बि, पर सुञातम कीन। बाक़ी आया कंहिंखे पार गुज़रियो। सेठे हिकिड़ी ॻाल्हि चवां, तो बेली हरू भरू मूं ते बोता न हणी मूंखे खणी पंहिंजी नौकरीअ मां जवाबु ॾिनो। ठहियो, हाणे छॾ हिन ॻाल्हि खे, हल मां सां गॾु घर। न को छो भला? सेठ ॾिस न, जॾहिं न हुब टुटे थी त संधा रहिजो वञे, पोइ भली केतिरो बि पियो जोड़ीसि। वरी बि उहा ई ॻाल्हि। चनेसर बाबा तूं हिते न रहो, घर हल, उहो बि तुंहिंजो घर आहे। न बेली सेठ, हां ठहियो, जेकी थियो सो तोखे फत। चनेसर तूं वाकई ईमानदार माण्हू आहे, भलो माण्हू आहे। चोर चोर इहो ढोलो आहे, तूं चोर न आहे। अस्सलाम वालेकुम सेठ मोहम्मद यूसुफ। वालेकुम सलाम। जमादार वाला भली करे आयो, अचो भला पियो। न यार वे हाणे किथे आहिनि, ड्यूटियूं लॻियूं पियो न, ऑफिसर वे हाणे कोन था ॾियनि। भला अॼु त चांहि जो कोप पी वञो। अॼु माफ़ी ॾे, वरी कंहिं ॿ दफ़े चांहियूं बि पीबियूं, कचरियूं बि कबियूं। यार इहो हमेशह ईअं कंदु कढायो वञे। ॾिस यार मोहम्मद यूसुफ, असांजी ॿियनि सां पए कान, तूं दिलि वारो दोस्त आहीं, तो वटि ईंदा आहियूं, ख़ुशि ख़ुशि करे हलिया वेंदा आहियूं। चवंदा कोन्हनि त पिरियां संदे पार जी मिड़ाई मिठाई। इहो बि को अचणु थियो, ग्राहक थियो, अचो था ऐं हलिया था वञो। ॾिस मोहम्मद यूसुफ, तूं त ईअं न चओ यार, मां पेटा मूंखे ख़ुदा भाउ कोन ॾिनो आहे, पर सच पुछी न त तोखे मां पंहिंजो सॻो भाउ सम्झां थो। सो अर्ज़ु पियो कयूं त करी घर अचो त कचहरी बि करियूं। हिते त आउं बहिराणा में त तव्हां सदाईं ड्यूटीअ ते। छो कोन